में तू, दिल में तू। इन दुनिया में सच्चा ऐं मुख़लिस इंसान तमामु घटि हूंदा आहिनि। साहब मूंखे पंहिंजे बचन वांगुरु पालियो आहे। तूं पालणहार आई मुंहिंजा मौला। ज़किया साहिबा ऐं साहब जो ख़ैरु मुंहिंजा मौला, इन घर खे मुसीबतुनि खां आजो कजांइ मुंहिंजा अल्लाह। परेशान था लॻो, मां तव्हांजे लाइ हिते नाश्तो खणी अचां? न, वॾी बेगम साहिबा, आसिफ साहब, आशिर साहब, आबदा साहिबा, सलमा साहिबा, उहे त बेडरूम में नाश्तो कंदा आहिनि। पर अॼु साहब वॾे जो मूड लाइ चुप ख़राबु आहे, तव्हां ॾिसी वठो। रोहन, खैर त आहे न? बाबा, तव्हां परेशान था लॻो, खैर त आहे? न, मां परेशान कोन आहियां। बाबा, मूंखे ख़बर आहे त तव्हां सलमा जे करे परेशान आहियो। मूंखे लॻे थो त तव्हां राति निंड बि नाहे कई। न थी आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। सलमा जेको फ़ैसिलो कयो आहे सोचे सम्झी कयो आहे। बाबा, पाजी सलमा इहो फ़ैसिलो छो कयो आहे, इहो मां तव्हांखे यूनिवर्सिटी ॾांहुं वापसि अची ॿुधाईंदसि। अदा, मूंखे कुझु तव्हां सां ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। अॼु न, सुभाणे ॻाल्हाईंदासीं। अॼु सम्झ में अची वियो त बाबा ज़किया खे इन्ही करे असां खां वधीक प्यार ॾींदो आहे त ज़किया मथां ॾाॾी अम्मा जी नाले जो लेबल लॻल आहे। नंढपिण खां वठी मथां आसिफ ऐं मूंसां जेके नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि, इन्हनि जो सबबु ज़किया आहे। छा थियणु घुरिजे? ज़किया सॼी मिल्कियत जी मालिक बणिजी वई त पोइ मूंखे त ज़िलत वारी ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। सलमा, छा आऊं तोखां पुछी सघां थो त कल्ह सुबुह खां वठी राति जो 12 बजे ताईं तूं किथे हुई? वो बाबा से कुछ सहेलियुनि सां घुमण वई हुयसि। मुंहिंजे घर में न हुजण सां तव्हांखे को बिज़नेस में नुक़सान थी पियो आहे छा? छह इंसान ख़ानदान जी इज़त खे सरेआम नीलाम कयो हुजे, उन खां वधीक ॿियो केरु नुक़सान पहुचाए थो सघे? अहमियत न ॾियणु जुदा मसइलो आहे, कंहिंखे न आयल चवणु जुदा ॻाल्हि आहे। बहरहाल सलमान, मां सम्झी वियो आहियां त तूं ऐं आसिफ
मुझे समझाइण सां कोन सम्झंदा। हा, तव्हांखे तव्हां जूं ग़लतियूं वक़्तु अचण ते सभु कुझु सम्झाए छॾ। जंहिं सकिया जे करे तूं असांखे ज़िलतूं ॾींदो रहियो आहीं न, ॾिसजां त मां हिन जो कहिड़ो हशर थी कयां। तूं सोचींदो रहिजी वेंदे त हीउ सभु कुझु कीअं थियो ऐं कंहिं कयो। अदब औलाद जी ख़ातिर इंसान छा छा नथो करे। सही थी चई न, इन औलाद जी मोहबत ख़ातिर हू पंहिंजे ज़ाल जे वफ़ात करे वञण खां पोइ ॿी शादी न कई, सिर्फ़ु इन लाइ त किथे माटेली मां मुंहिंजे औलाद लाइ अज़ाब न साबित। बस अदा तुंहिंजी इन औलाद ख़ातिर त मूं बि शादी न कई, पर मूं कॾहिं बि तुंहिंजे औलाद खे मां जी कमी महसूस करण कान ॾिनो। हा मरियम भेण, पर तूं कुझु बि चवणी, पर तुंहिंजे तरबियत में किथे न किथे का कमी ज़रूर रहिजी। न त सलमा खामखा तलाक जहिड़ो गैर इख़लाक़ी कदम छो खणे? बस अदा मां त पाण हैरान आहियां त आख़िर सलमा इहो कदम छो कयो। हुन वटि बंगला, कारूं, मोटरूं, नौकर चाकर ऐं ॿियो त अहिड़ो ख़ूबसूरत मुड़ुसु, पोइ हिन इहो तलाक जहिड़ो अहिड़ो वाहियात कदम छो खयो? ख़बर नथी पए त मां पाण पशेमान आहियां, हिन ॻाल्हि ते हैरान आहियां। हा भेण, का न का ॻाल्हि ज़रूर आहे ऐं उनजी ख़बर ज़किया खे आहे। वो यूनिवर्सिटीअ मां ईंदी त ज़रूर ॿुधाई। हा त इहा ख़बर त ज़रूर पवंदी, पर मां चाहियां थी त हाणे आशिर ऐं ज़किया जी शादीअ में, मुंहिंजो मतिलबु आहे बिटी जी शादी में देरि न थियणु खपे। मरियम भेण, इन लाइ तोखे ज़किया जी तालीम जे मुकमिल थियण ताईं इंतज़ारु करो। तेसि ताईं मां आशिर खे आसिफ़ सां गॾु फैक्ट्री मोकिलींदुसि ताकी हू कारोबारी मामला सम्झी सघे। अॼु आसिफ़ अचे त मां हुन सां ॻाल्हाईंदुसि। अदा जीअं तव्हां बहितर सम्झो, पर छा आसिफ़ आशिर खे पंहिंजे कारोबारी मामलनि में शरीक थियण ॾींदो? आउं खेसि सम्झाईंदुसि, छाकाणि त अकेलो कारोबार करणु आसिफ़ जी वसई ॻाल्हि। आशिर, तोखे ख़बर आहे मां तोसां केतिरी मोहबत कंदी आहियां ऐं तुंहिंजी मोहबत जे करे ई मां पंहिंजे पहिरें मुड़ुस खां तलाक वरिती आहे। मां मञा थो सलमा त मुंहिंजी ख़ातिर तमामु वॾो फ़ैसिलो कयो आहे, पर आशिर पर छा? मुंहिंजी इद्दत ॾींहं पूरा थियण वारा आहिनि। मां चाहियां थी पाण में हिननि जी शादी थी वञे। सलमा मां शादी लाइ तयारु आहियां, पर अम्मी ऐं मामा पाण में हिननि जी शादी लाइ तयारु न थींदा। पर छो कोन थींदा? छो त पंहिंजी शादी जे विच में सकिया वॾी दीवार आहे। आशिर जेकॾहिं तोखे मूंसां मोहबत आहे ऐं तूं चाहीं थो त पाण में हिननि जी शादी थिए, त पोइ तोखे इहा दीवार हटाइणी पवंदी, उहो बि अॼु। अॼु? हा अॼु ई ज़किया यूनिवर्सिटी मां ज़िंदा वापसि मोकिल। अमित, तूं गाड़ी साफ़ कर। ऐं ज़किया, तूं मूंसां वेह, मां तोखे यूनिवर्सिटी छॾे अचां।
मूंखे तव्हांजी गाॾी जी ज़रूरत न आहे, ये तव्हांजी गाॾी आहे। अमीर, तू गाड़ी में सामान कढी मुझे बेडरूम में पहुंचाए। आसिफ, छॾ हिननि खे, तूं अच। अल्लाह जो शान आहे। अब्दा साहिबा खां वॾे साईं जा एहसान ई विसरी विया आहिनि। कावड़ लाइ शहर में विराए ॾिठी, कावड़िया था अचनि। हेलो, मां सेठ करीम ख़ान थो ॻाल्हायां। छा क्या जे मथां कातलाणो हमलो थियो आहे? तव्हां केरु पिया ॻाल्हायो? डॉक्टर साहब, प्लीज़ डॉक्टर साहब, तव्हां ज़किया जो ख़्यालु रखिजो। मां हींअर ई थो पहुचां। ए मुंहिंजा परवरदिगार, तूं वाना न करब वेझड़ो आहीं, तूं बारी आहीं मुंहिंजा मौला। ज़किया त मासूम आहे ऐं मासूमनि जो तूं आहीं मुंहिंजा अल्लाह साईं। हुन ते पंहिंजो रहम फरमाइजांइ पंहिंजे महबूब जे सदके। ज़किया साहबा खे नई ज़िंदगी ॾे मुंहिंजा अल्लाह साईं। रहम कर मुंहिंजा मौला, तू करीम आहीं, तू रहम कर। मन या न मन, ये हकीकत आहे, ज़किया जे मथां हमलो तुंहिंजे मुड़ुस करायो आहे। मुंहिंजो मुड़ुस हमलो कराया त मूं ते कराया। तोखे ॾेखारण लाइ त ॾिस, तोखे बि क़तल कराए सघां थो। मां हरगिज़ यकीन नथी करे सघां। मुंहिंजो मुड़ुस हरगिज़ इहा किरियल हरकत नथो करे सघे। बस बस, पंहिंजो घर बर्बाद कयई, न मुड़ुस जी लॼ रखी। अधे करीम जी इज़त जो ख़्यालु न आहे। हाणे वेठी रहे तुंहिंजी ज़िंदगी हिन घर में। तव्हां मुंहिंजो फिक्र न कयो। मां छो तुंहिंजो फिक्र कयां? मूंखे ज़किया जो फिक्र आहे, तुंहिंजो न। तुंहिंजे करतूतनि जे करे त वेचारी खे इहा सज़ा मिली रही आहे, पर इहो यादि रखजांइ त ज़किया जे मथां हमलो थियो आहे त सुभाणे तुंहिंजे मथां बि हमलो थी सघे थो। ऐं हा, घर खां ॿाहिरि निकिरण महिल पंहिंजूं इहे अखियूं खुलियूं रखजांइ। अमी छा थियो आहे? पुट, ज़किया जे मथां हमलो थियो आहे। उनखे 2 गोलियूं लॻियूं आहिनि। शुक्र करे हीअ जो ही बची वई। अमी, तव्हां ईअं कयो अॼु आपदा सां गॾु जल्दी हॉस्पिटल में। जेकॾहिं ज़किया खे कुझु थी पियो त? पुट, ख़ैर घुर, घबराए न। ज़किया खे कुझु कोन थींदो। अधो करीम ऐं आसिफ विया आहिनि होॾे। कमाल आहे, ज़किया 2-3 गोलियूं लॻण खां पोइ बि बची वई आहे। पर हाणे छा थी? कुझु सोचणो पवंदो। अभी मायूस छो आहियो? ज़किया जी ज़िंदगी त हाणे ख़तरे खां ॿाहिरि आहे। डॉक्टर साहब, मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मुंहिंजे धीअ जी ज़िंदगी बचाई। मारण ऐं जीआरण वारी त अल्लाह जी ज़ात आहे। अवां हुन जो शुक्र अदा कयो। अरे ठीकु था चओ। डॉक्टर साहब, ज़किया अञा केतिरा ॾींहं रहंदी हिते? फ़िलहाल त कुझु चई नथो सघिजे। करीम ख़ान, मूंखे अवां सां हिकु अहम ॻाल्हि करणी आहे। अहम ॻाल्हि? हुकुम कयो।
अॼु ॻाल्हि करणु मुनासिबु नथी लॻी छो तव्हां पहिरियों ई परेशान आहियो। अहिड़ी परेशानी वारी ॻाल्हि आहे डॉक्टर साहब त बाबा जे बदिरां तव्हां मूंखे ॿुधाए छॾियो। ओके, बाक़ी तव्हां घबरायो न, अहिड़ो को वॾो मसइलो न आहे। ठीकु आहे। आसिफ, मूंखे सम्झ में नथो अचे त सकिया जे मथां कातलानो हमिलो कंहिं करायो ऐं छो करायो आहे। बाबा साईं, असांजी त कंहिं सां दुश्मनी न आहे, बाक़ी केतिरा ई कारोबारी दुश्मन आहिनि। थी सघे थो उन्हनि मां कंहिं इहा हरकत कई हुजे। न आसिफ न, जेकॾहिं कारोबारी दुश्मन हुजनि हा त कारोबार खे नुक़सान पहुचाईंदा। ही को ॿियो ई मामिलो आहे। तूं इहो ॿुधाउ त तोखे गुलनि जा हार पारायां या हज़ारनि जे नोटनि जा हार? सलमा तूं सम्झे छो नथी? छा सम्झां? तोखे ज़किया खे मारणो हुयो पर हू ज़िंदा बची वई। मां सकिया ते सिधियूं गोलियूं हलायूं, जेकॾहिं उहा बची वई आहे त मां छा थो करे सघां? मूंखे तूं हाणे हिन मसइले जो हल ॿुधाउ, हाणे छा थींदो? सलमा, सम्झ त इहा तुंहिंजी रस्ते जी दीवार मुकमल तौर ते रही चुकी आहे। बकवास, बिल्कुलु बकवास। जेसीं ताईं ज़किया ज़िंदा आहे, बाबा पाण में शादी कॾहिं बि कोन कंदो। सलमा, तूं बिल्कुलु बेवकूफ़ आहीं। ज़किया जीअं हॉस्पिटल मां वापसि वेंदी, हुनजे लाइ इहो ई घर जहन्नम थी चुको। इहो वरी कीअं? वो ईअं त वो फ़क़ति मां ई थो ॼाणां। वो शर्म खां कंधु मथे करे हिन घर में कंहिंसां ॻाल्हाए कोन सघंदी, छो त मुंहिंजो नालो आशिर आहे। आशिर आशिर पोइ बि पंहिंजी शादी कोन थी सघंदी। बल मां त बार बार इहो ई थो चवां, हाणे त पंहिंजी शादी आसानी सां कई। इहो ई मामा करी पंहिंजे हथनि सां पाण ॿिन्हिनि जी शादी कराई। ॾिस जा, ॾिस जा। अच्छा, मोटरसाइकिल ते पोइ तो उन्हनि खे सुञातो कोन? न, उनखे हेलमेट पातल हुई। अदा मूंखे पक आहे त इहो सभु कुझु इन सलमा वारे मुड़ुस ऐं सलमा कराए। न दीन, सलमा जो मुड़ुस पढ़ियल लिखियल सुलझल माण्हू आहे। हू कॾहिं बि अहिड़ी हरकत नथो करे सघे। त पोइ ज़रूरु ज़किया जी कंहिंसां दुश्मनी हूंदी। बहरहाल इन्हनि ॻाल्हियुनि खे हाणे ख़तमु करियो। ख़बर पइजी वेंदी त असां दुश्मन कीअं। बाबा साईं, तव्हां डॉक्टर साहब सां मिली अचो, ख़बर त पए आख़िर छा थो चओ। जेका बि ॻाल्हि हूंदी डॉक्टर मूंखे ज़रूरु ॿुधाईंदो। अदा मां बि हाणे घर ते हलां, छोकिरियुनि खे हली दिलि चाहे ॾियां। सलमा ऐं आबता बि वेचारियूं ॾाढियूं परेशान। तो को फ़िक्र न कर थी, मूं उन्हनि खे फ़ोन करे ॿुधाए छॾियो आहे त ज़किया खे होश अची। अदा शुक्र आहे ज़किया खे कुझु कोन थियो, न त मुंहिंजो आशिर त होश वस विञाए विए हा। मां घर वञी आशिर खे हेॾां माणियां। आसिफ, तूं वधी मुमताज़ सां गॾु हाणे घर वञ, तई वञी आराम करियो। आउं ज़किया सां गॾु आहियां। ठीकु आहे बाबा। तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे छा? जेकॾहिं तो ज़किया सां शादी न कई त मम्मा जो ठहियल मंसूबो नाकाम थी वेंदो। मंसूबो? अहिड़ो मंसूबो? मामा करीम जी सॼी मिल्कियत मथां क़ाबिज़ रहण जो मंसूबो। अमी छा थी सम्झे त मामा करीम जी मिल्कियत जो मालिक थियण का सवली ॻाल्हि आहे? बिल्कुलु आसान थी पवंदो जेकॾहिं तूं ज़किया सां शादी कंदे। ॿुधा मां ख़ुदकशी त करे सघां थो, पर ज़किया सां शादी नथो करे सघां।
सबब आपदा मां मामा करीम जी मिल्कियत ख़ातिर पंहिंजी मोहब्बत खे क़ुर्बान नथो करे सघे। मोहब्बत कैसा कंदो आई मोहब्बत? सलमा सां ऐं मां शादी बि हुन सां ई करणु थो चाहियां। छा तूं हिकु तलाक याफ़्ता छोकिरी सां शादी कंदे? सलमा मूंसां ई शादी करण ख़ातिर तलाक जो तोक पातो ऐं मां हुन सां बेवफ़ाई कयां। तूं ई ॿुधाए त मां हुनखे बेवफ़ाई जी बाहि में धिको ॾेई सकिया सां शादी कीअं कयां? ठीकु आहे, पर मामा करीम कॾहिं बि ईअं कोन कंदो। अब त मां इहो ई मंसूबो जोड़ियो आहे त सकिया मूंसां पाण ई शादी खां इनकार कंदी। बसि तोखे जीअं सलमा ई मां चऊं तीअं कंदी वञ। मूंखे मुंहिंजी मोहबत बि मिली वेंदी ऐं अमीअ खे मामा करीम जी मिल्कियत। ईअं त मुमकिन ई न आहे। आपदा भेण हिकु सुठी प्लानिंग सां हिन दुनिया में नामुमकिन बि मुमकिन थियो वञे। मूंखे कुझु बि सम्झ में नथो अचे। तोखे सभु कुझु सम्झ में अची वेंदो जॾहिं सकिया हिन घर में अधु औरत थी मोटी। अधु औरत? सकिया पुट जी आख़िर ही सब कहिड़ी दुश्मनी हुई रुको ते ही कातलाना हमलो थियो है? बाबा यकीन कयो त मुंहिंजी कंहिंसां का बि दुश्मनी न आहे। मां त यूनिवर्सिटी में बि कंहिंसां न ॻाल्हाईंदी आहियां। बजाय के पहले वो लाते सब चलता हूँ भाई बाहर चलता हूँ मेरे में। जै वक्त ज़किया के एमरजेंसी वार्ड में आंदो वियो उन वक्त वो ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में हुई, जंहिंजी वजह सां मूंखे हुनजो ऑपरेशन करणो पियो ऐं मां तव्हां खां परमिशन बि न वठी सघियुसि। मां तव्हांजो एहसान आहियां डॉक्टर साहब। मूंखे अफ़सोस आहे त ज़किया जी ज़िंदगी त बची वई पर छा ॿुधायो न डॉक्टर साहब। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां अॻु मूंसां हिकु वाइदो कयो त तव्हां हिन ॻाल्हि जो ज़िक्र कॾहिं बि ज़किया सां न कंदो। अवां मना था कयो त पोइ ज़किया खे छो ॿुधाईंदासीं? ऐं इहो बि यादि रखिजो त हिन मामले जी हिन हॉस्पिटल जे कंहिं बि डॉक्टर या अमले खे ख़बर न पए, छो त पोइ हीउ राज़ न रहंदो। डॉक्टर साहब कंहिंसां बि ॻाल्हि न कंदासूं, पर तव्हां ॻाल्हि त ॿुधायो। मिस्टर गरीब, मुंहिंजो तव्हांखे हिकु मशवरो आहे, थी सघे त ज़किया जी शादी अहिड़े माण्हुनि सां कराइजो जेके औलाद जी ज़रूरत न हुजे, छो जो करे ज़किया कॾहिं बि कंहिं ॿार जी माउ न बणिजी सघंदी। छा? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।